सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे वो सचा साईं चवंदा जॾहिं शेर इंसान जो शिकार कंदो आहे त पोइ दरंदो सॾिबो आहे, ऐं जॾहिं इंसान शेर जो शिकार कंदो आहे त पोइ शिकारी सॾिबो आहे। तंहिंजे करे न शेर थियो न शिकारी थियो, पर सही इंसान बणिजो। तंहिंजे करे दरंदा बि न थियूं, असां शिकारी बि न बणिजो। जॾहिं असां बहितर, जॾहिं बि कोई असां ॿिए सां भेट करे, असांखे सम्झणु खपे इंसान को घटि आहे या इंसान को वधीक आहे। ऐं जॾहिं इहा चीज़ असांखे सम्झ में अची वई, असां सम्झी वेंदासीं छा छा थींदो। असां ऐं आम तौर असांखो वॾी ग़लती वरी इहा थींदी आहे, जॾहिं कोई ॿियो साम्हूं वारो असांजो एटीट्यूड ॾिसी करे, असांजी हालत ॾिसी करे असांखे कंहिंसां भेट कंदो आहे, त थियणी की भई साम्हूं वारे भेट कयो पाण खे हू वाकई में ओड़ो थी त न वियो आहे, इंसान को गिराव किरी त न पियो आहे, इंसान को पाण खे बणाए वञूं। पर साम्हूं वारो कुझु चवंदो आहे त असां अञा आग बगोला थी वेंदा आहियूं। जेको हुन चयो लॻंदो ईंदो आहे शायदि उनखे दॿ था ॾियूं या उनखे घटि वधि था ॻाल्हायूं, पर जेको उन चयो हक़ीक़त में उनजी ॻाल्हि खे अञा पको करे छॾियो त वाकई मां उहो आहियां, ओड़ो उनखे थी ॾेखारियोसीं साम्हूं। जॾहिं त उन जेको चयो असां पाण खे बदिलायूं त असां सही रहंदासीं, अञा जेको उन चयो असां उन वांगुरु थी वेंदासीं। उन वांगुरु असां कॾहिं बि न थियूं। जॾहिं बि भेट थिए असां पाण सां भेट कयूं, छाकाणि त असांजो जीवन उहो असांखे ॿुधाईंदो असां इंसान आहियूं या न आहियूं। असांजी ज़िंदगी असांखे ॿुधाईंदी असां छा आहियूं। हुनजी शुरूआति असांजी ज़बान सां थींदी आहे, ऐं ज़बान वारी चीज़ अमल में ईंदी आहे। असां पंहिंजो अकुल वाहे न छॾूं, पर पंहिंजे अकुल खे संभाले करे रखूं। असां पंहिंजी बुद्धि भ्रष्ट न करूं, पर पंहिंजी बुद्धि खे श्रेष्ठ कयूं। असां जनम त वरितोसीं, पर जॾहिं जीवन संभालियोसीं तॾहिं असां हक़ीक़त खे पाईंदासीं।